नाज़रीन ठगानियूं सां गॾोगॾु आऊं या ख़ुदि ठगाई जीअं तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदो हलां। हेतिरी ते हलंदड़ मोटरसाइकिलूं हुकूमत जी तरफ़ां बंदि करण जो ऐलान थी चुको आहे। हेतिरी ते हलंदड़ जेके बि मोटरसाइकिल आहिनि उन्हनि खे हाणे हुकूमत जी तरफ़ां बंदि करण जो ऐलान थी चुको आहे। अचो त हिन जे हवाले सां हिन बीठल शख़्स खां पुछूं त हिन जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अलाए हुकूमत जे तरफ़ां हिकिड़ो ऐलान थी वियो आहे त हेतिरी ते जेके बि मोटरसाइकिल हलनि था न इहे हुकूमत जे तरफ़ां बंदि करण जो ऐलान थी वियो आहे। इन जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे। इहो तेल 500 रुपया पेट्रोल लीटर थी तरह ही बैटरी ते जेके गाड़ियूं हलनि थियूं गरीब माण्हू असां जहिड़ा उहे हलाइनि पिया उहे जेकॾहिं बंदि थींदियूं पोइ तेल केरु थो पूरो करे। आपा बैटरी ते हलंदड़ मोटरसाइकिल जेके आहिनि सभु माना हाणे बंदि कया वेंदा छो डीज़ल ऐं पेट्रोल जो विकिरो घटि थियण लॻो आहे। ॿुधे न ॾाढो घटि हेॾी महांगाई जो दौर लॻो पियो उनजे करे घटि थियण लॻो आहे त बैटरी ते गाॾियूं हलनि थियूं। इहा असांजे लाइ सहूलियत आहे न त इहा हाणे बंदि कई वेंदी न। इहा छो बंदि कई वेंदी पोइ गरीब माण्हू केॾां वेंदा। गरीब माण्हू पंहिंजी मोटरसाइकिलियूं हो वठनि जंहिंमें डीज़ल ऐं पेट्रोल भराइनि महांगो भराइनि न। डीज़ल पेट्रोल पूरो केरु कंदो तेरा पैसा आणींदो केरु। बाबा छो कोन भराईंदो। इहे माण्हू 500 रुपया दिहाड़ी कमाइण वारा जेके इहो 500 रुपया लीटर पेट्रोल छा भरींदा। न तूं ॿुधा पाण न तव्हांजो छा ख़्याल आहे माना इहे बैटरी असांजो इहो ख़्याल आहे त इहे बैटरी ते गाॾियूं हलनि पियूं न इहे माना अञा त ज्यादा थियनि बाक़ी इहो घटि न थियनि। अच्छा इहे बंदि बिल्कुलु न करणु घुरिजनि। जी अदा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां भले वञी सघो था। ठीकु आहे थैंक यू महिरबानी। नाज़रीन हिन जो चवणु आहे त बैटरी वारी हलंदड़ गाॾियूं बंदि न कयूं वञनि या भले जाम थियनि त डीज़ल ऐं पेट्रोल जो विकिरो थोरो घटि थियण लॻे हाणे जो लाइक़ बची वियो। जीअं त अचो त इन हवाले सां विचल के ॿिए शख़्स खां पुछूं त उनजो छा चवणु आहे। अचो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हलायो इहे जेके बैटरी ते हलंदड़ मोटरसाइकिल आहिनि न इहे हुकूमत जे तरफ़ां बंदि करण जो ऐलान कयो आहे। इन जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे। इलाही महांगाई आहे हिन वजह सां बैटरी वारी गाॾी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां वञी सघो था। अचो त बीठल के हिते ॿिए शख़्स खां पुछूं त उनजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हलायो हुकूमत जे तरफ़ां हिकिड़ो नओं ऐलान थियो आहे त बैटरी ते हलंदड़ जेके बि मोटरसाइकिल आहिनि उन्हनि खे हाणे बंदि कयो वेंदो ऐं जेको बि हलाईंदो उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे। बैटरी जे करे गरीब माण्हू जी सहूलियत आहे हिकिड़ी पेट्रोल त महांगो आहे माण्हू नथो भराए सघे बैटरी जी गाॾी हिकिड़ी माण्हू जी सहूलियत आहे। पेट्रोल कहिड़ो महांगो आहे 500 रुपया लीटर कहिड़ो महांगो आहे। हुकुमरान वेचारा अव्हां जे करे महांगो तेल वठल ऐं अव्हां वरी तेल भराइण खां लारायो था। हाणे बैटरी वारी गाॾी भले हलनि असांजे घर में खाइण अटे जा पैसा कोन मिलनि 500 लीटर पेट्रोल केरु भराईंदो। बैटरी वारी गाॾी हिकिड़ी गरीब माण्हू लाइ सहूलियत आहे हिकिड़ी इहे बंदि थींदी पोइ त गरीब माण्हू रुली ईंदा हलिया। अच्छा माना तव्हांजो ख़्याल आहे त इहे बंदि न थींदी। न बंदि न थी ठीकु आहे अदा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां भले वञी सघो था। अदा हिन जा ॿोल ॿुधां हिन जो चवणु आहे त इहे गाॾियूं बंदि न थियनि इहे गरीब माण्हुनि जे लाइ वॾी सहूलियत आहे छो त तेल तमामु महांगो थी वियो आहे। जीअं त नाज़रीन ठगानियूं सां गॾोगॾु ख़ुदि ठगाई खे इजाज़त ॾींदा वरी मिलंदासीं के ॿिए मौज़ूअ ते तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।